ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कराची ओभर मां अब्दुल गफ्फार भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची सफूरा फुटबॉल ग्राउंड ते फलाही तंज़ीम होप ऐं इस्लामिक हेल्प पाकिस्तान पारां 20 मुस्तहिक जोड़नि जे इज्तिमाही शादीअ जी तक़रीब सफूरा ग्राउंड ते कोठाई वई। तक़रीब में मौज़ूरनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। शादी कंदड़ कुंवार ऐं घोटनि खे ॾाज समेत ज़रूरी सामान ॾिनो वियो। तक़रीब में कोप चेयरपर्सन नुसरत रफ़ीक, इस्लामिक हेल्प पाकिस्तान कंट्री मैनेजर सैयद एजाज हमदानी, रीजनल मैनेजर मुफ्ती मोहम्मद आसिम, हाफ़िज़ क़ाइमुद्दीन फ़हीम, अल्लामा ज़ुल्फ़िकार नौशाही ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे सैयद एजाज हमदानी चयो त असांजो मिशन आहे त ज़रूरतमंदनि माण्हुनि जी मदद करियूं ऐं उन्हनि जी ज़िंदगी में आसानी पैदा करियूं। इज्तिमाही शादियुनि सां न सिर्फ़ ग़रीबनि जा मसइला हल थियनि था पर मुहबत हम आहंगी पैदा थिए थी ऐं असांजी तंज़ीम अहिड़नि प्रोग्रामनि जो सिलसिलो जारी रखंदी त जीअं ग़रीब नियाणियूं ॾाज न हुअण सबबि शादी ख़राइजी न वञनि। शिरकत कंदड़नि फलाही तंज़ीम जी कोशिश ऐं काविशुनि खे साराहियो ऐं अहिड़नि क़दमनि जो सिलसिलो जारी रखण जी पिणु उमीद कई।